मालिक साईं कंहिंखे रोआरे पर चाहीं तोसां कोई कोन पुछे थो न की तोखां को बि पुछे थो के त खिलियो खीर पीअनि था कंहिंखां पाहण थो पीहाई के त खिलियो खीर पीअनि था कंहिंखां पाहण थो पीहाई कॾहिं तख़्त जा के वाली वया बणिजी दर दर स्वाली तोखे आई रब जलाली वई तिन जी थी बदहाली तुंहिंजी आहे बेपरवाही तूं थो शाहनि खे बि पिनाई तुंहिंजी आहे बेपरवाही तूं थो शाहनि खे बि पिनाई मुंहिंजा मिठा मालिक साईं कंहिंखे रोआरे पर चाहीं तोसां कोई कोन पुछे थो न की तोखां को बि पुछे थो के त खिलियो खीर पीअनि था कंहिंखां पाहण थो पीहाई कोई एॾो ग़रीब थिए थो जो पेट न पाले सघे थो को बुख ते वेलावे थो को गोश्त कुतनि खे बि ॾे थो के मरी विया कमाए कमाए कंहिंखे वेठे थो खाराई के मरी विया कमाए कमाए कंहिंखे वेठे थो खाराई मुंहिंजा मिठा मालिक साईं कंहिंखे रोआरे पर चाहीं तोसां कोई कोन पुछे थो न की तोखां को बि पुछे थो के त खिलियो खीर पीअनि था कंहिंखां पाहण थो पीहाई पयो मिनथू नबियूं करे थो पढ़ो कलमो चाचा चवे थो नबी रोई पाण पवे थो तबे कलमो न चाचो पढ़े थो बणियो भाटियो जन्नत वारो ऐं चाचो बाहि पुॼाई बणियो भाटियो जन्नत वारो ऐं चाचो बाहि पुॼाई मुंहिंजा मिठा मालिक साईं कंहिंखे रोआरे पर चाहीं तोसां कोई कोन पुछे थो न की तोखां को बि पुछे थो के त खिलियो खीर पीअनि था कंहिंखां पाहण थो पीहाई हुते कर्त में दोस्त कपाई हेॾे पाण मसीह बचाई किनान खे गर्क कराई ऐं नूह नबीअ खे रोआई पंहिंजी बेपरवाही मौला कीअं ज़ाहिर थो पियो कराई पंहिंजी बेपरवाही मौला कीअं ज़ाहिर थो पियो कराई मुंहिंजा मिठा मालिक साईं कंहिंखे रोआरे पर चाहीं तोसां कोई कोन पुछे थो न की तोखां को बि पुछे थो के त खिलियो खीर पीअनि था कंहिंखां पाहण थो पीहाई के त खिलियो खीर पीअनि था कंहिंखां पाहण थो पीहाई आ उलरे हफ़ीज़ जी ज़ारी तुंहिंजे दर ते हर हर बारी तुंहिंजी ज़ात आहे बाझारी कर मूं ते पंहिंजी सतारी मुंहिंजे ऐबनि खे तूं मिटे शल पंहिंजो पाण पसाई मुंहिंजे ऐबनि खे तूं मिटे शल पंहिंजो पाण पसाई मुंहिंजा मिठा मालिक साईं कंहिंखे रोआरे पर चाहीं तोसां कोई कोन पुछे थो न की तोखां को बि पुछे थो के त खिलियो खीर पीअनि था कंहिंखां पाहण थो पीहाई माशाअल्लाह माशाअल्लाह।